اسلام آباد में नाई मुहर्रम अल हराम जो मरकजी मातमी जुलूस इमाम बारगाह असना उशरा मां बरामद कयो वियो। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर मुदस्सिर राजपूत। जी नाई मुहर्रम अल हराम जो मरकजी जुलूस आहे G62 इमाम बारगाह असना अशरी खां बरामद थींदो ऐं मरकजी जेके रवायती जेके रस्ता आहिनि उन्हनि खां थींदो वापसि इमाम बारगाह असना अशरी हुते वापसि इख़्तिताम पज़ीर थींदो। अॼु जो नाई मुहर्रम अल हराम जो जुलूस आहे इन जे हवाले सां सिक्योरिटी जा इंतज़ामात भी तमामु सख़्तु कया विया आहिनि। इस्लामाबाद पुलिस रेंजर्स इन सां गॾु बम डिस्पोजेबल स्क्वाड सां गॾु जेके मुख़्तलिफ़ स्क्वाड्स आहिनि जेके आहिनि उहे अॼु सिक्योरिटी जा इंतज़ामात संभाले रहिया आहिनि। अॼु जेको G62 में जेको मरकज़ी जुलूस आहे हिन जी सिक्योरिटी जा इंतज़ामात सख़्तु कया विया आहिनि। इंट्रस्ट जे हवाले सां टे जेके रस्ता आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि। हिकु त लाल मस्जिद खां इंट्रस्ट जो रस्तो रखियो वियो आहे, ॿियो जेको मिलोडी खां इंट्रस्ट जो रस्तो रखियो आहे। हिन खां अलावा जेको स्नाशरी इमाम बारगाह आहे उतां जेकी मेन इंट्रस्ट आहे उतां जुलूस में शामिल थियण जे लाइ दाख़िली रस्तनि ते वॉक थ्रू गेट बि लॻाया विया आहिनि। जॾहिं त कल्ह बि जामिअतुल मुर्तज़ा G92 में जेको 8 मुहर्रम अल हराम जो जेको जुलूस हो उतां बरामद थियो ऐं हुते G92 जी इमाम बारगाह ते इख़्तिताम पज़ीर थियो। अॼु जेको 9 मुहर्रम अल हराम जो जेको जुलूस आहे उहो G62 जी इमाम बारगाह खां बरामद थींदो ऐं वापसि हुते इख़्तिताम पज़ीर थींदो। जॾहिं सुभाणे 10 मुहर्रम अल हराम जो जेको मरकज़ी जुलूस आहे उहो रावलपिंडी राजा बाज़ार कर्नल मक़बूल इमाम बारगाह में इख़्तिताम पज़ीर थींदो, जिते मुख़्तलिफ़ नंढा वॾा जेके जुलूस आहिनि शामिल थींदा ऐं हुते शरीफ़ शाम गिरिमा जी मजलिस थींदी। अॼु जे हिन जेको G62 में जेको जुलूस बरामद थियो आहे हिन जे रस्तनि ते सबीलूं ऐं मुख़्तलिफ़ नगर नियाज़ जो सिलसिलो बि जारी आहे। मुख़्तलिफ़ जेके मोमिनीन आहिनि हुननि पारां सबीलनि जो हिते एहतमाम बि कयो वियो आहे। इन हवाले सां हिते तव्हांखे मां ॿुधायां थो न त हिते वॾी तादाद हिन ते जुलूस थोरी देरि ताईं हिते अची पहुचींदो ऐं वॾी तादाद में जेके माण्हू अचनि पिया ज़्यादा जेके आहिनि मोमिनीन आहिनि उहे हिते इन जुलूस में शामिल थियण जे लाइ ऐं जेके मुख़्तलिफ़ जेके रवायती जेके रस्ता आहिनि उहे मुक़ररु कया विया आहिनि। जेके इंट्रस्ट जा उतां दाख़िल थींदे जुलूस में शामिल थियण जे लाइ माण्हू अची विया आहिनि।